के हम ख़बर ॾींदासूं त नवाबशाह जी अदालत नवाब अली मोहम्मद साने केस जी ॿुधणी 7 जून ताईं मुलतवी करे छॾी आहे। पुलिस पारां भंड बिरादरी जे 5 ॼणनि जे क़त्ल केस में गिरफ़्तार जवाबदारनि खे अदालत में पेश कयो वियो। पुलिस सब इंस्पेक्टर क़त्ल जे केस जो गिरफ़्तार जवाबदारनि खे बि अदालत में पेश कयो वियो आहे। दहशतगर्दी टोड़ अदालत जो जज मोकल ते हुअण सबबि जवाबदारनि खे कंज्यूमर कोर्ट जी जज वटि पेश कयो वियो आहे। या हम ख़बर ॾियूं पिया नाज़ तव्हांखे अपडेट कंदा हलूं त जांच ऑफिसर सिराज लाशारी अदालत में पेश नाहे थियो। अवांखे ॿुधायूं पिया त नवाबशाह जी अदालत नवाब अली मोहम्मद साने केस जी ॿुधणी 7 जून ताईं मुलतवी करे छॾी आहे। पुलिस पारां भंड बिरादरी जे 5 ॼणनि जे क़त्ल केस में गिरफ़्तार जवाबदारनि खे अदालत में पेश कयो वियो आहे। पुलिस सब इंस्पेक्टर जे क़त्ल जे केस में गिरफ़्तार जवाबदारनि खे बि अदालत में पेश कयो आहे। दहशतगर्दी टोड़ अदालत जो जज मोकल ते हुअण सबबि जवाबदारनि खे कंज्यूमर कोर्ट जे जज वटि पेश कयो वियो। जांच ऑफिसर सिराज लाशारी अदालत में पेश नाहे थियो। आगाही ॾियूं पिया अव्हांखे इन अहम ख़बर जे हवाले सां त नवाबशाह जी अदालत नवाब अली मोहम्मद साने जी केस जी ॿुधणी 7 जून ताईं मुलतवी करे छॾी आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे तव्हां सां शेयर कयूं पिया। नवाबशाह जी अदालत नवाब अली मोहम्मद साने केस जी ॿुधणी 7 जून ताईं मुलतवी करे छॾी आहे। पुलिस पारां भंड बिरादरी जे 5 ॼणनि जे क़त्ल केस में गिरफ़्तार जवाबदारनि खे अदालत में पेश कयो वियो। अहम ख़बर नाज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। नवाबशाह जी अदालत नवाब अली मोहम्मद साने केस जी ॿुधणी 7 जून ताईं मुलतवी करे छॾी आहे। पुलिस पारां भंड बिरादरी जे 5 ॼणनि जे क़त्ल में गिरफ़्तार जवाबदारनि खे अदालत में पेश कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं नवाबशाह मां ब्यूरो चीफ ज़ुल्फ़कार ख़ासकेली खां। ज़ुल्फ़कार, छा तफ़सील आहिनि इन केस जे हवाले सां अपडेट कजो। जी तव्हांखे मां ॿुधाईंदो रहां त 3 महीना अॻु नवाब अली मोहम्मद भरिसां ते वबाईअ में जेको आहे सो क़त्ल थियल 5 भंड बिरादरी जंहिंमें माशूक भंड, अयाज़ भंड, टू फ़कीर भंड ऐं ॿिया जेकी क़त्ल थिया हुनमें सब इंस्पेक्टर अब्दुल हमीद खोसो बि शहीद थियो। हुनजी ॿुधणी जेकी आहे सा नवाबशाह जी अदालत में थी आहे। जेके जवाबदार आहिनि 5 भंड बिरादरी जे क़त्ल केस में ऐं जवाबदार गिरफ़्तार 3 हमीद खोसो जेको शहीद इंस्पेक्टर उन्हनि जेको आहे सो ATC जो जज न हुजण जे करे हुनखे कंज्यूमर कोर्ट जे जज में अदालत में पेश कयो वियो आहे ऐं उनखे जेकी आहे 7 जून ताईं ॿुधणी मुलतवी कई आहे। जॾहिं त केस जो जेको नओं जांच ऑफिसर आहे सिराज लाशारी उन सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल कई आहे, उहो अदालत में पेश थो चढ़ाए त मां पको चालान पेश करण जे लाइ अॼु तारीख़ वठंदो ऐं अॻिली तारीख़ ते जेको आहे सो उहो चालान पेश कयो वेंदो। जॾहिं त मुख्य जवाबदार 3 महीना गुज़री विया आहिनि पर गिरफ़्तार न थिया आहिनि। अॼु बि जेकी भंड बिरादरी जे केस जो फिरियादी हुन चयो त पुलिस जेकी मक़ामी पुलिस आहे उहा असां इंसाफ़ न पई करे ऐं जेके मुख्य जवाबदार आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करण लाइ तयार ई न आहे। असांखे अदालतुनि मां इंसाफ़ जी उमेद आहे। जी, वॾी महिरबानी ज़ुल्फ़कार ख़ासकेली तफ़सील ॾियण लाइ।